रिपड़ी रिपोर्ट नसीर अहमद नारे जो रिपड़ी में कुछ टाइम अॻु ठहियल गवर्नमेंट प्राइमरी गर्ल्स स्कूल में नाक़िस मटीरियल जो इस्तेमाल करोड़े रुपयनि जे ठीको पर कम लखें रुपयनि जो बि न थियो। ठेकेदार जे किन लाटार कूड़ा बिल तैयार ॻोठाणनि जो एहतजाज। ख़बर मूजिब रिपड़ीअ में कुछ टाइम अॻु में क़ाइम गर्ल्स प्राइमरी स्कूल में नाक़िस मटीरियल इस्तेमाल थियण सबबि ॻोठाणनि एहतजाज कयो, जंहिंमें सरताज पंवर, मुनव्वर पंवर, नसीर नारे जो, राजा मुदस्सिर, सुमरो मुख्तियार पंवर ऐं ॿियनि एहतजाज कंदे ॿुधायो त रिपड़ी जे गर्ल्स प्राइमरी स्कूल जे थियल तरक़ियाती कम में लापरवाही चोट चढ़ियल आहे। करोड़नि रुपयनि जा ठीका मिलण बावजूद स्कूल में नाक़िस मटीरियल जो इस्तेमाल ऐं बग़ैर रथाबंदीअ जो कम थियल आहे, जॾहिं त स्कूल में पुराणो लोहो ऐं सदियुनि पुराणो काठ जो सामान पिणु इस्तेमाल थियल आहे ऐं मेन दाख़िला वारे गेट बि नाक़िस चादर जे दर वारे इस्तेमाल थियल आहे। हिननि वधीक चयो त असां तालीम खाते जे आला अमलदारनि ऐं नेब एंटी करप्शन ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो था कयूं त ही नाक़िस मटीरियल इस्तेमाल थियल कम जो नोटिस वरितो वञे ऐं ॿीहर नए सर रथाबंदीअ सां कमु शुरू कयो वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रिपड़ी।